नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे बीजिंग में ख़बर ॾींदा हलूं त चीन में कोरोना केसिस में हिकु दफ़ो ॿीहर इज़ाफ़ो ॾिसण में अची रहियो आहे। पर ख़ाबिरूं ॾींदड़ इदारे मूजिबि चीन जे सिहत वारे वज़ीर नएं केसनि जी तस्दीक़ कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं मुल्क में 8 केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिं जे निस्बत अॼु रिपोर्ट थींदड़ केसनि जो अंग 15 आहे। चीन नेशनल हेल्थ कमीशन जो चवणु आहे त समूरे केसनि जो तालुक़ु परॾे मुल्कनि सां आहे, जंहिं में यूरोप मां ईंदड़ मुसाफ़िरनि में कोरोना जी तस्दीक़ थी आहे, जॾहिं त 9 केसनि में वॾे अंग बिना निशानियुनि वारी मरीज़नि आहे। हेल्थ कमीशन मूजिबि चीन में हिन वक़्तु कोरोना केसनि जो अंग 85,337 ताईं थी वियो, जॾहिं त फोतगियुनि जो अंग 4,634 ताईं थी वियो। वाज़े रहे त कोरोना वायरस जी शुरूआति गुज़िरियल साल चीन जे शहर वुहान खां थी हुई, जंहिं खां पोइ ॾिसंदे ॾिसंदे वायरस तक़रीबन दुनिया जे हर मुल्क में पखिड़िजी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।